अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं सोबो देरो खां। जी नाज़रीन, शहीद करबला जे यादि में सोबो देरो ऐं आसपास जे इलाइक़नि में मजलिसनि ऐं अज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ 8 मुहर्रमुल हराम जे सिलसिले में मरकज़ी इमाम बारगाह ज़वार राशिद शेख खां वॾे पिण ताईं मातमी जुलूस पुलिस जे सख़्त सिक्योरिटी में बरामद कयो वियो। मातमी जुलूस में मोमिननि पारां सीना ज़नी करे मातम कंदे या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं। मातमी जुलूस पंहिंजे रिवायती रूट खां थींदो हैदरी चौक सैयद सूमर शाह इमाम बारगाह वॾे पिण ते पहुतो, जिते मजलिस इज़ा मुनक़िद कई वई, जंहिंखे ज़ाकिर मदद अली मलाह जन ख़िताब कयो। जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि में मजलिसनि ऐं अज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ हो। ॿिए तरफ़ सादात इमाम बारगाह खां घोट कासिम जी मेहंदी बरामद कई वई, जेका पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदे इमाम बारगाह ज़ैनुल आबिदीन ते इख़्तिताम पज़ीर थींदे सिक्योरिटी जे हवाले सां SHO सोबो देरो मुसवर अली कुरैशी पारां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। रिपोर्ट ज़ाहिद हुसैन शेख, पाकिस्तान न्यूज़ TV सोबो देरो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा पाकिस्तान न्यूज़ TV। पाकिस्तान न्यूज़ TV जो पेज लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। नुमाइंदगी